अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 5 मुनाज़रा ढूंढ जो ज़िक्र। पीर साहब तकरीर शुरू कयूं जंहिंमें इहा आयत पढ़िया, इन्नल्लाह युस्मिउ मन यशा वमा अंत बिमुस्मिइम मन फिल क़ुबूर। तर्जुमो हुन जो ईअं कयूं जे अल्लाह ताला जंहिंखे चाहे तंहिंखे सुणाए थो अने ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं काफ़िरनि खे सम्झाए नथा सघो। पीर साहब ॿई आयत इहे पढ़िया, इन्नका ला तुस्मिउल मौता, अने फरमायो जे तफ़सीर इब्न अब्बास, ख़ाज़िन, जलालैन, बैज़ाबी इन तफ़सीर में लिखियल है, जंहिंमें ऊज माना लिखियल है जो असां माना कयो है, यानी मौता जो माना जो माण्हू मरी विया आहिनि उहो न ई, बल्कि हिते मतिलबु काफ़िर आहिनि, क़बर वारा मुराद न आहे बल्कि काफ़िर मुराद आहिनि। ही पीर साहब जी तक़रीर जो ख़ुलासो हो। त इन जो जवाबु ॾियण लाइ करे अब्दुल अज़ीज़ अरब साहब उथिया अने चयूं जे ए अल्लाह तुंहिंजी मौलवी खे हिदायत ॾे जे हक़ जी ॻाल्हि मथे हलें अने माण्हूअ खे सिधो रस्तो ॾेखारियईं, कूड़ी अने खूटी कहानी में जा हथ कढें। पोइ अरब साहब अल्लाह ताला जो कलाम यानी क़ुरान पाक हथ में खणी जेकी माण्हू मौजूदु हुआ जलसे में, मुनाज़रे में, उन के साम्हूं ये ॻाल्हि रखियो ने अर्ज़ु कयूं जे ए मुसलमानो, ऐं अल्लाह ताला जे कलाम जी ॻाल्हि मञो अने इन मौलवी जे खोटे अने आॾे रस्ते मां हथ कढो, क़ुरान खे मज़बूती से पकड़ियो अने मौलवी जी इन खूटी किताबे मां हथ कढी लायो। ई ॿ आयतूं जंहिंमें साफ़ तौर मथे लिखियो पियो आहे जे इन्नका ला तुस्मिउल मौता, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन इंसान खे नथा सुणाए सघो जेको मरी विया। अने ॿई आयत वमा अंत बिमुस्मिइन मन फिल क़ुबूर, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन खे नथा सुणाए सघो जेको क़बर में आई। पण इन आयतनि जो ही जेको पीर साहब ने मौलवी साहब ई तर्जुमो कई पिया जे ऐं काफ़िर खे सम्झाए नथा सघो ऐं अदल ने इंसाफ़ से सच्चाईअ से ॻाल्हि कजा जे अल्लाह ताला जे कलाम में, क़ुरान में अने इन मौलवी जे ने पीरनि जी ॻाल्हि में केतिरो फ़र्क़ु है। क़ुरान शरीफ़ में घणी जगह मथे अहिड़ा अखर मौता जा लफ़्ज़ आया आहिनि जंहिंमां असीं साबित करे ॾेखारींदासीं जे मौता जो मतिलबु मोल माण्हू जेको मरी विया उहो ई, अने कुफ़ार काफ़िरनि जो अलॻि अखर आयो आहे। त क़ुरान में जेको मौता जो अखर आयो हुनजो मतिलबु उहो माण्हू जेको मरी विया, ई माना न आहे जो पीर साहब कई पिया जे मौता यानी मौता से मुराद काफ़िर आहिनि। जीअं त अल्लाह ताला फरमाए सूरह नाम आयत नंबर 111 में, वलौ अन्नना नज़्ज़लना इलैहिमुल मलाइकत व कल्लमहुमुल मौता व हशरना अलैहिम कुल्ल शैइन क़ुबुलन मा कानू लियुमिनू, अने जेकॾहिं असीं आसमान खां मलाइक नाज़िल कयूं, इन मथे उतारियूं, जेको माण्हू मरी विया उहो पाछा वरी अचे इन खे सम्झाइए अने हर की वस्तु असीं इन के साम्हूं पेश करे ॾियूं त पण ई माण्हू ईमान वारा की न थींदा। त कोरो हिते पण पीर साहब मौता जो मतिलबु काफ़िर कंदा त ए जाहिल मौलवियो, अल्लाह पाक जे कलाम में ऐं फेर बदल न कयो। अल्लाह पाक जो कलाम साफ़ ने सीधो आहे, इन में खोटियूं तावीलूं न कयो, खोटियूं मुरादूं न गिनो। पोइ अल्लाह ताला ईअं फरमाए, कज़ालिक नुख़्रिजुल मौता लअल्लकुम तज़क्करून, जे असीं ईअं जे मोले माण्हूअ खे जीअरा कंदासीं जीअं ज़मीन में जा घाह खे उगाए कढूं था। त कोर पीर साहब हिते पण मोल मौतनि जो तर्जुमो काफ़िर कंदा की न करे सघंदा। इन्ना नहनु नुह्यिल मौता, असीं मोले माण्हूअ खे जीअरा कयूं था। कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता, ईअं जो अल्लाह ताला मोले खे जीअरा करे थो। त इन मिणी आयत में मौता जो अखर आयो आहे जंहिंजो मतिलबु आहे जो उहो इंसान जेको मरी विया। पोइ हिते जेकॾहिं पाण मौता जो तर्जुमो ई कयूं था जो उहो इंसान जेको मरी विया, त पोइ हिन आयत में इन्नका ला तुस्मिउल मौता, इन जो माना मौता जो काफ़िर कीअं थी सघे थो। ऐं क़ुरान मथे ईमान रखो था त क़ुरान सॼे खे कुला नथा मञो, क़ुरान जी तहरीफ़ कुला कयो था, क़ुरान जा माना कुला बदिलायो था। पोइ अब्दुल अज़ीज़ अरब साहब क़बर वारी तालुक़ से जवाबु ॾियणु चालू कयूं कि क़ुरान में क़बर लाइ करे अलॻि लफ़्ज़ आया आहिनि
अलॻि अखर आया आहिनि अने काफ़िर लाइ करे अलॻि अलॻि अखर आया आहिनि। क़बर से मुराद उहा क़बर आहे जंहिंमें इंसान खे दफ़न करे में अचे थो। इहा ज़बान जेको पण वे उन में क़बर से मुराद उहो जॻह आहे जिते इंसान खे दफ़न करे में अचे थो। पण पीर साहब जेको रहिया ई क़बर में जा मुराद गिने पिया काफ़िर खे, जेको बिल्कुलु ग़लति आहे। हाणे सुणो, काफ़िर जो लफ़्ज़ अलॻि ने क़बर जो लफ़्ज़ जुदा अने अलॻि आयो आहे क़ुरान में। अल्लाह फरमाए क़द यइसु मिनल आखिरति कमा यइसल कुफ़ारु मिन अस्हाबिल क़ुबूर, जे ई माण्हू आख़िरत में जा ईअं मायूस थी विया आहिनि जीअं काफ़िर जेको रहिया उहो क़बर वारे खां मायूस थी विया। हिते काफ़िर जो लफ़्ज़ अलॻि आयो आहे, क़बर जो लफ़्ज़ अलॻि आयो आहे। पोइ अल्लाह फरमाए व इज़ल क़ुबूर बुअसिरत, जेको माण्हू क़बर में आई उन खे उथियारे में अचींदो। हिते क़बर जो लफ़्ज़ आयो आहे। अफला यअलमु इज़ा बुअसिर मा फिल क़ुबूर, कुरो अल्लाह ताला कीन ॼाणंदो जेको उन माण्हूअ खे उबा कंदो जेको क़यामत जो ॾींहुं क़बर में उबा थींदा, त अल्लाह ताला खे मण ख़बर हूंदी। अन अल्लाह यबअसु मन फिल क़ुबूर, अल्लाह ताला उन माण्हूअ खे ॿिए भेरा उबा कंदो जेको क़बर में जई। त क़बर में जेको इंसानु मौजूदु आहे उन लाइ करे क़बर जो लफ़्ज़ क़ुरान में आयो आहे न, काफ़िर लाइ करे अलॻि आयो आहे। पण पीर साहब माण्हूअ खे गुमराह करे लाइ करे ई माना कई पिया जे क़बर वारे खां मुराद हिते जेको आहे काफ़िर आहे, जेको ग़लति आहे। हक़ीक़त में मुसलमान मथे अने इस्लाम मथे ज़बरदस्त मुसीबत तरह नाज़िल थी जहिड़ा अजमी अने ईरानी अने हिंदुस्तानी अने ॿिए मुल्कनि जा जेको तफ़सीर वारी लिखणु, जंहिंजी ज़बान अरबी न हुई पण अरबी तफ़सीर करण विया, अरबी जा तर्जुमा करण विया, त उन तर्जुमे में तफ़सीर में जाम ग़लतियूं कयूं अने कित कित माना बदिलाए छॾियूं अने पिन जे हथ जा माना लिखी छॾियूं। क़ुरान में अमवात जो लफ़्ज़ यानी आयो आहे जंहिंजो मतिलबु थिए थो जो उहो इंसान जेको मरी विया। असनाम जो माना बुत ई, पण हिते पीर साहब जेको वई अमवात से मोले माण्हू से बुत पिया मुराद गिने ने कित वञी काफ़िर मुराद गिने पिया। ई पिन जे हथ जा माना बनाई पिया ने क़ुरान जो जहिड़ो मन में अचे अहिड़ो तर्जुमो कई पिया ने अल्लाह खां दिजे नथा। अल्लाह ताला फरमाए थो जे अलम नज अलिल अर्द किफ़ाता अहया व अमवाता, असां ज़मीन जो कोई माण्हुनि लाइ करे काफ़ी ने वसी बनाए छॾी आहे, कुशादा बनाए छॾी आहे, जीअर लाइ करे पण मोल लाइ करे पण। त को हिते मौत जो मतिलबु पीर साहब काफ़िर कंदा की न करे सघंदा। त इंसान खे सोचियो खपे जे इंसान पिन जी खूटी ॻाल्हि खे साबित करे लाइ करे क़ुरान में कहिड़ा कहिड़ा मान्या ने मतिलब पैदा करे पियो। इन अंदाज़ जूं पीर साहब घणियूं दलीलूं जेको ॾिनो, तंहिंजो मड़ जवाबु अब्दुल अज़ीज़ अरब साहब पण क़ुरान जी आयत मां ॾिनो ऐं साबित कयूं जे क़ुरान में जेको आहे मौता जो अख़र जिते आयो हुनजो मतिलबु इहे जेको इंसान मरी विया हुआ उहो, अने काफ़िरनि जो लफ़्ज़ जेको आहे अलॻि आयो आहे। अल्लाह ताला जे कलाम में आहे जो उज़ैर अलैहिस्सलाम जेको आहे उन मथे मौत अची वई ऐं 100 साल पुठियां उहे ॿिए भेरा जहिड़ा अल्लाह ताला जे हुकुम सां जीअरा थिया, तहिड़ा अल्लाह ताला उन खे पुछे जे ए उज़ैर तूं केतिरा ॾींहं मौत जी हालत में वएं, तर उज़ैर अलैहिस्सलाम नबी हुआ, दुनिया मिंज हुआ, दुनिया में ॿार की न विया हुआ, तंहिं हूंदे पण ख़बर न वई जे केतिरा ॾींहं ऐं मौत जी हालत में होसि। उन चयो जे अल्लाह हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जेको आहे मामूली हिसो जेको आहे मूं मथे मौत आयो या निंद्र आ वई। फिर अल्लाह ताला हुनखे चई जे न तूं 100 साल સુધી जेको आहे इन हालत में हुए। हिकिड़ो इंसान जेको नबी आहे दुनिया में जेकॾहिं उन मथे मौत अची वञे थो त उनखे इहा ख़बर नथी हुए जे दुनिया में पुठियां कुरो थिए पियो। 100 साल गुज़री विया उज़ैर अलैहिस्सलाम मथे, उज़ैर अलैहिस्सलाम खे ख़बर न वई जे मूं मथे 100 साल गुज़री विया आहिनि, दुनिया में हुआ तंहिं हूंदे पण मौत पुठियां ख़बर न पई। त हिकिड़ो उहो इंसान जेको दुनिया मां वेंदो रहे, लालाणो करे वञे, वफ़ात करे वञे अने दुनिया छॾे वञे, मौत हुन मथे अची वञे त पुठियां दुनिया जी हुनखे कीअं ख़बर हूंदी। ऐं ॿई ॻाल्हि इहा जे ई पीर जा मौलवी जेको रही चवनि था जेको इंसान मरी विया वली जेको ई माण्हुनि जे घर में वापसि अचनि था, दुनिया जा कारोबार हलायूं पिया, कमकार हलायूं पिया अने पाण खे कमु अचनि पिया, त ई मड़े ॻाल्हि क़ुरान जे ख़िलाफ़ आई। अल्लाह फरमाए थो वकम अहलकना क़बलहुम मिन क़र्निन हल तुहिस्सु मिनहुम मिन अहदिन औ तस्मउ लहुम रिक्ज़ा, जे खां पहिरीं इन माण्हूअ खां पहिरीं असां कई उम्मतूं हलाक ने बर्बाद कयूं, त ऐं उन मां कंहिंजो हाणे खुड़का सुणो था, उन मां कंहिंखे ॾिसो था, महसूसु कयो था, कोई बाक़ी न आहे हाणे। अने अलम यरो कम अहलकना क़बलहुम मिनल क़ुरून अन्नहुम इलैहिम ला यरजिऊन, इन खां पहिरीं पण असां घणियूं उम्मतूं हलाक ने बर्बाद कयूं अने उहो हाणे माण्हू पाछा वरी हिते अचे वारा न आहिनि। ही जवाबु ॾेई करे अने हिते मुनाज़रे खे ख़तमु करे में आयो। अब्दुल अज़ीज़ रब साहब वेठा
जॾहिं मुनाज़रो ख़तमु थियो ત્યારે हिकिड़ो सैयद मोहसिन शाह नाले जो इंसान उहो उभो थियो, जेको ग़ुलाम शाह जेको खारे वारा हुआ, जेको मुनाज़रे में आया हुआ पीर ऐं बेरा, उहो उन जो सॻो हो। जॾहिं ॿिन्ही तरफ़ जी ॻाल्हियूं सोए, अहले हदीस जूं ॻाल्हियूं सोए ऐं सामने जूं पिण ॻाल्हियूं सोए, मुनाज़रो सॼो सुणी लाथें, त उभो थियो ऐं हुन चई जे ग़ुलाम शाह जेको रहिया ई जेको ॻाल्हि कयईं था उहो सुणी गिने जे आजी ॻाल्हि जेको आहे सची न आहे। ग़ुलाम शाह जेको उन जा संगावतीअ वारा हुआ, कुटुंब जा हुआ, उन खे चवनि ग़ुलाम शाह ॻाल्हि हक़ उहा चए न सची ॻाल्हि उहा चए जेको अरब साहब ने मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी साहब कयईं पिया, जंहिंजे हथ में क़ुर शरीफ़ ऐं क़ुर जूं दलीलूं ॾियईं पिया ऐं पीरनि जूं ॻाल्हियूं छॾियो ने हीउ जेको ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी हुई त तोखे दोज़ख में खणियो वञे, हीउ माना खोटियूं ॻाल्हियूं करे पियो, खोटा किताब जा हवाला ॾिए पियो ऐं मौलवीअ जेको रहिया क़ुर जो पिन जो मन मानियो तर्जुमो करे हिन खे गुमराह कयईं पिया। ऐं तंहिंजे मुक़ाबले में ही मौलवी साहब जेको रहिया अब्दुल अज़ीज़ अरब साहब, मोहम्मद उमर चूंडजो साहब ने अब्दुर्रहीम पच्छमी साहब, ई जेको आहे क़ुर जूं साफ़ साफ़ आयतूं तव्हांखे साम्हूं रखें पिया त इन जी ॻाल्हि खे मञी लाहियो। ऐं एतिरो चई करे उहो मोहसिन शाह जेको हुआ पीर ग़ुलाम मुजद्दिद जा जेको हुआ सपोर्ट में साथ में बेरा आया हुआ, पोइ उन वटां उथी न हलिया आया, अहिड़े हदीस थी विया, कलमूं पढ़ियो, तौहीद वारा थी विया, अल्हम्दुलिल्लाह। ऐं मौलवी अहमद मल्ला जेको आहे उन पिण इन मुनाज़रे जे टाइम में तौहीद क़बूल कयो हो न, मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे साथी बनिया हुआ। हिते ॾूंज जो मुनाज़रो जेको आहे पूरो थियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।